सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जी शहनशाह सतगुरु साईं सतराम दास साहब जन जो मिसाल है। तकड़ो शख्स उन्हें जी दामन में आयो चे साईं मुंह में एतरा अवगुण आए, एतरियूं खराबियूं आहिनि, एतरियूं ग़लति आदतियूं आहिनि, एतरा कुसंस्कार आहिनि जो मां पंहिंजी ज़िंदगी में बि बेज़ार थी पियो आहियां। ऐं जेतिरी बि कोशिश कंदो आहियां पर वरी वरी आदतूं मूंखे ग़लति पासे छिके वेंदियूं आहिनि। ऐं इन करे एतिरो त मां ग़लतियुनि जो आदी थी चुको आहियां जो हाणे उहो मूंखे ख़तमु ई नथियूं थियनि। ऐं मूंखे आदतूं एतिरियूं त सताईंदियूं आहिनि जो मूंखे का चङी ॻाल्हि लॻंदी न आहे। तंहिंजे करे मां बि बदिली सघां थो, मुंहिंजो मन पूरो मैलो थी चुको आहे। तॾहिं साईं जन मुस्कुरायो ऐं जिते हुया चङो हाणे ईअं कर त पासे खां जेके बि सुका कख पन काना लकड़ियूं उहे खणी अच। ऐं हू जेके बि सुका कन पख काना हुआ सभु रखिया। साईं जन चयो तेली ॾे। हुन जीअं तेली ॾिनी त हुन में बाहि ॿरी ऐं साईं जन चयुसि त चङो हाणे बाहि ॿरी पाणी खणी खे विसाए। त हुन पाणी भरण पइ वियो। साईं जन चयो छो साम्हूं नाली आहे न, गंदो पाणी हले थो, उतां ई खणी करे विझेसि। ऐं हुन उहो गंदो पाणी खणी करे बाहि जे मथां विधो, बाहि विसामी वई। तॾहिं साईं जन खे चयो चे पाणी बिल्कुलु साफ़ शफ़ाफ निर्मल शीतल एतिरो त बहितर हूंदो आहे जो जीवन बणिजी वेंदो आहे, जीवन ॾींदो आहे। पर पाणी केतिरो बि मैलो थी वञे, उनमें केतिरो बि गंद किचिरो ख़राबी मिली वञे, बेशक हू नाली या गटर जो पाणी बणिजी वञे, पोइ बि उन में बाहि विसाइण जी शक्ति ज़रूरु हूंदी आहे। हू बाहि खे पोइ बि विसाए वेंदो आहे। साॻे नमूने सां इंसान जेके ई आहियूं असांखे केतिरियूं बि ग़लति आदतियूं कुसंस्कार ख़राबियूं केतिरा बि ग़लति वीचार हुजनि, असां केतिरा बि पापनि में मलिजी वञूं भरिजी वञूं, पर पोइ बि मालिक जी एतिरी रहमत हूंदी आहे जो जॾहिं बि चाहियूं ऐं जॾहिं बि उन मालिक जी आसीस वठी करे वधूं त पोइ सभु ख़राबियूं मैलपुड़ो ख़तमु थी वेंदो आहे। ऐं असां सभु बाहि खे विसाए पंहिंजे अंदरि जी ख़राबियुनि खे ख़तमु करे वरी नए जीवन सां उभरंदा आहियूं, वरी पंहिंजो पाण खे ऊचो बणाईंदा आहियूं, वरी पंहिंजो पाण खे